मनी लॉन्ड्रिंग केस की ॿुधणी दौरान वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ लाहौर की ख़ासि अदालत की इजाज़त से रोस्ट्रम ते पहुची वियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो त इस्लामाबाद में अहम मसरूफ़ियतूं आहिनि, जेकॾहिं इजाज़त मिले त वञा, पर वञण खां अॻु हिकु ॻाल्हि चवंदसि त अदालत जे हुकुम ते पेश थियो आहियां। मुंहिंजे ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग जो कूड़ो केस ठाहियो वियो। संदसि चवणु आहे त मां 20 सालनि ताईं पंजाब जो वॾो वज़ीर रहियसि। हाणे ॿीहर ॾुखियुनि हालतुनि में मूंखे अहम ज़िम्मेवारी सौंपी वई आहे। पार्टी सरबराह सियासत खे दाव ते लॻाए रियासत बचाइण जी ज़िम्मेवारी ॾिनी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पेट्रोल जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो थी रहियो आहे। मुल्क में ॿोॾ आहे, असां लाइ हर डॉलर क़ीमती आहे। अवाम ते महांगे खंड जो बार विधो त उहो खेसि माफ़ न कंदो। जंहिंखां पोइ वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अदालत खां इजाज़त मिलण बाद स्पेशल कोर्ट सेंट्रल मां रवानो थी वियो।